बादशाह है जीलानी जलील तादला दरगाह जा खावंद जा खलील असनी आनिया वाह रबीन वसील तातो मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा माई सदक कया जुती तेज आई जी जहाज अची जट पाण पंहिंजे कसीदे में चयो अथनि मुरीदी ला तखफ वाशिन फइन्नी अज़ूमुन क़ातिलुन इंदल क़िताली मुरीदी ला तखफ अल्लाहु रब्बी अतानी रिफ़अतन निलतुल मनाली अनल जीलिय्यु मुहय्युद्दीन लक़बी व आलामी अला रासिल जिबाली हाय हाय वाह सही वाह अब्दुल कादिर मशहूर इस्मी व जद्दी साहिबुल ऐनिल कमाली पर फरमाए मुझो मुरीद के खाना टिके बशर्ते एक मुरीद हुजे सनद मिलेस मुरीद हुजे पर मुसा के खान टिके न के चुगल खोर खा सही वदा मानू अमीर है जमाने जा सका मानू फरमाए मुझो कामिल मुरीदा ऐ नडजे मां छो त अकेलो नाया इन्नी अज़ूमुन कातिलुन इंदल क़िताली मां अज़मत वारो जरा जंग जो मैदान थे प्या भजी विंदई मां दस्तगीर भजन वारो कोन आया दिल के भजाए तो के मैदान मरना दिखारी सुभान अल्लाह एड़ो दिल बर दस्तगीर उन माई सद कया पान मेहरबानी करे लड्डू रखन पीर एड़ो हुजे जेको लड्डू रखे एड़ो न जो मुरीदन जा नंग तके मुरीदन जे न्याणन में निगाह हुजे मुरीदन के बुरी निगाह सां ॾिसे मुरीदन के खाइण जो शरीर बनाए अरे न पीर हुजे त बगदाद वारे सैयद जीलानी जहिड़ो जेको मुर्शिद मुरीदन के पटण वारो न पर मुरीदन के खजाना ॾेई उन्हनि खे आबादी करण वारो आहे हाजी गुलाबी तू यारी बारी जंग जी कया रिज़्क़ में तन जी बरकत पया एकड़न पीरन के घुराद माल सॼो रड़े मुल्क सफ़ा मुरीद खे सुञियूं करे छॾीनि पर दस्तगीर ॿी शइ आहे यारी बारी जंग जी कया रिज़्क़ में तन जी बरकत पया पर हा पंजूना हेल ॾहूना आंदे थींदई छो न अमीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुश्मन आखिरी शेर हाणे छॾियां थो ओ दुश्मन जेके तू जानिय जा दुश्मन जेके तू जानिय जा अब्दुल कादिर जीलानी जा बिन दानत पियो किन मिलियो छा ज़ेवर पातो जीअरे ज़ंजीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं सोना साईं जो उर्स आहे 23-24 नवंबर ते तव्हांखे मौलवी साहब दावत ॾींदो उन में शिरकत कयो निमाज़ जो टाइम थी वियो आहे हाणे मां बि वञूं परे खिपे इजाज़त वठां वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।